नवदेरो भरिसां ॻोठ नवदेरो गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो थाणे जी हद में मीरपुर भुट्टो भरिसां जेहा ॾाहाणी तकरार सां हथियार बंदन फायरिंग करे वेगन ड्राइवर खे क़तल करे छॾियो। ॻोठ अज़ीम ॾाहाणी वासी अब्दुल गफ़ार ॾाहाणी मोटरसाइकिल ते वञी रहियो हो त 4 हथियार बंदन मथस फायरिंग कई ऐं खेसि क़तल करे छॾियो, जंहिंखां पोइ हथियार बंदन आसानी सां फरार थी वञण में कामयाब थी विया। इन मौक़े ते मारिजी वियल नौजवान अब्दुल गफ़ार ॾाहाणी जे सोट हमज़ा अली ॾाहाणी ॿुधायो त 4 सालनि खां संगमती मामले तां खूनी तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां जेहाद धुर्जी हथियार बंदन सोट अब्दुल गफ़ार खे क़तल करे छॾियो। गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो थाणे जी पुलिस इतला बाद वाक़े वारे हंधि पहुची लाश कढाए नवदेरो अस्पताल आंदो, जिते पोस्टमार्टम खां पोइ लाश वाटसन हवाले कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।